لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم لنوره ولو كره الكافرون
सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं बिरादराने इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जा किरोड़े करम जय तव्हां ऐं असांखे भलारी महफिल नसीब फरमाई आहे। मुतबर्रक जाए ते मुतबर्रक रात में मुतबर्रक मक़सद जे लाइ तव्हां ऐं असांजो हिकिड़े हाज़िर थियण न तव्हांजे वस जी ॻाल्हि आहे, न तव्हांजे इरादे जी ॻाल्हि आहे। ही अल्लाह पाक जी ख़ुसूसी घुर आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में अॼोकी हिन राति में हिन जाइ ते उन्हनि खे घुरायो आहे जंहिंजे मथां अल्लाह ताला जी ख़ुसूसी महिरबानी थी आहे। मुंहिंजा अदा अवां जेकॾहिं पंहिंजे घड़ियुनि खे ॾिसंदव त ही टाइम अघूर निंड जो टाइम हूंदो आहे, पर इन जे बावजूद भी हे हज़ारे अखियूं खुलियूं पयूं आहिनि त अल्लाह वारे जे साये में वेही रात गुज़ारे कुरान ॿुधूं। अल्लाह बि राज़ी थिए त अल्लाह जो हबीब भी राज़ी थिए। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ख़ुसूसी महिरबानी सां तव्हांखे असांखे हिकिड़े अचण जी सघ बख़्शी आहे, वेहण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, जागण जी ताक़त नसीब फरमाई आहे। असां वरी बि हिते दुआ इहा कंदासीं त रब करीम शला साईं तव्हांखे ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो। मूंखां अॻु में अल्हम्दुलिल्लाह असांजे महबूब आलिमन अवां जूं दिलियूं यकीनन ठारियूं आहिनि। ही फ़क़ीर भी सिर्फ़
नाले गिणाइण जे लाइ, हाज़िरी भरण जे लाइ हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे दरबार में ग़ुलामी भरण जे लाइ हाज़िर थियो आहे। अल्लाह सही शल तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। मूंखे जेको मौज़ू ॾिनो वियो आहे त मां उन्ही ते ॻाल्हाईंदुसि ऐं इंशा अल्लाह ताला यकीनन तव्हां असां जूं दिलियूं ठरंदियूं। मुंहिंजो मौज़ू आहे मुझे महबूब करीम जो नूर ऐं नबी करीम जो शान। अल्लाहु अकबर। इंशा अल्लाह ताला मां पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हाइण जी कोशिश कंदुसि। मौज़ू तमाम वॾो आहे, टाइम तमाम थोरो आहे। छाजे लाइ त फजर जी आज़ान जो टाइम 5 बजे थी वेंदो आहे। ज़बरदस्ती न कयो। ऐं तव्हां नारा बि घणा न हणो, ॿुधण जी कोशिश कयो। थोरे टाइम में जीअं घणियूं ॻाल्हियूं तव्हांजे आॾो मां पेश करे सघां। हाणे हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे महबूब करीम जे मथां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त अॻिते हलंदा हलूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो। इंशा अल्लाह ताला तव्हां असांजो अक़ीदो जेको रखो था सुन्नी मुसलमान, उन जो दलील ऐं सबूत अल्लाह जे क़ुरान में मौजूद आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालहु व मन वालू इरशाद फरमायो युरीदून लियुत्फिऊ नूरल्लाह बिअफ़वाहिहिम। युरीदून इरादो कनि था। छाजो के इरादो कंदा हल त मदीने वञा, के इरादो कंदा हल तो उमरो करे बैतुल्लाह जो तवाफ नी कया, के उमरो कंदा हल त मां अल्लाह पाक जो कुरान पढ़ा, के माण्हू उमरो कंदा हल त मां नेकीअ जो फलाणो कम कया। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे नेक इरादे जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदा त रब करीम जी ज़ात बाबरकात अॻियन उम्मतुनि में ऐं मुंहिंजे उम्मत में इहो फ़र्क़ु रखियो आहे। अॻियां उम्मती जेकॾहिं को गुनाह जो इरादो कंदा हुआ त उन्हनि जे लाइ गुनाह लिखिजी वेंदो हो, पर जे मुंहिंजो उम्मती गुनाह जो इरादो कंदो आहे त गुनाह लिखबो कोन्हे को। अल्लाह पाक जी ज़ात जो हबीब फरमाए थो अॻियां माण्हू जेकॾहिं नेकी जो इरादो कंदा हुआ त सवाब कोन मिलंदो हुयो, पर जे नेकी कंदा हुआ त हिकिड़ो हुनखे सवाब मिलंदो हो। मुंहिंजे उम्मत जे लाइ अल्लाह पाक करम कयो आहे, जे गुनाह जो इरादो कंदा त गुनाह जो हुननि खे ॾोह लिखियो कोन वेंदो, पर जे गुनाह कंदा त हिकिड़ो गुनाह लिखबल, पर जे तौबा कंदा त बख़्शजी वेंदल। नेकी न कंदा रुगो इरादो कंदा त नेकीअ जो सवाब मिलंदल, पर जे नेकी कंदा त अल्लाह ताला हिक जे एवज़ में 10 सवाब अता फरमाए छॾींदल। असां सां ख़ुसूसी भलायूं आहिनि। अॻियां माण्हू रुगो इरादो कनि त वीचारनि ते ॾोह लिखिजी वञे, गुनाह कनि त माफ़ न थियनि, नेकी कनि त हिकिड़ी मिलेनि। तूं बुराई जो इरादो कर त रब तोखे नज़रअंदाज करे छॾे, पर जे गुनाह करे विझी त हिकिड़ो लिखजई, वरी जे खणी हथड़ा खणी मालिक खां माफ़ी घुर त माफ़ करे छॾई।
नेकी जो इरादो कर तो सवाब मिलई, वरी नेकी कर तो अल्लाह ताला ॾहूणो सवाब अता फरमा छॾे। मन जा बिल हसनते फलहू अशरु अमसालिहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, जेको भी माण्हू का हिकिड़ी नेकी आणींदो आहे यानी हिकिड़ी नेकी कंदो आहे, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे ॾहूणो सवाब अता फरमाईंदो आहियां। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अञा क़ुरान पाक में इनखे ॿिए हंधि वरी अञा वधीक वज़ाहत सां इरशाद अल्लाह ताला फरमायो आहे। उनमें तो ख़ुदा तबारक व तआला मां वज़ाहत में कोन थो वञा पियो, एतिरे क़दुरु बि इरशाद फरमायो आहे त हिकिड़ी नेकी जे एवज़ में 700 नेकिन जो सवाब ॾींदो आहियां। रुगो 700 बि न, वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जे अञा हुन जी नियत में ख़ुलूस सचाई हूंदी त 700 त ॾींदोसांसि, पर अञा हिनखे ॿीणो बि कंदुसि। वल्लाहु वासिउन अलीम चए थो अञा बि मूं वटि कुशादगी आहे, जे अञा बि ॼास त बिना हिसाब किताब जे ॾेई छॾींदो आहियां। तव्हांजो असांजो ख़ुदा करे छॾ इरादो सुठो हुजे। नेकी जे इरादे वारा नेकी कर, नेकी जो इरादो कर, नेकीअ जे तरफ़ राग़िब थी। तुंहिंजा असांजा भलनि जे दामन में हथ आहिनि, भलनि असांखे भलो रस्तो ॾसियो आहे। अल्हम्दुलिल्लाह गुमराही खां ख़ुदा बचाईंदो, गुमराही वारी वाट खां असांखे मुर्शिदनि मनो कई आहे। तव्हां असांजो फर्ज़ आहे त मुंहिंजा अदा नेकी जे तरफ़ राग़िब थियो। ही जलसा ही उर्स छो था थियनि? आख़िर हिननि जो कोई मक़सदु आहे, ऐं ईअं के मुफ़्त में कोन था थियनि। लाखों रुपया ख़र्च थो अचे, लाखों लख हा रुपया। ही त मखदूम साहब जी करामत आहे जो उन्हनि जी कशिश सां अवी छिकजी अचो था, पर इन जे बावजूदि पैसो ख़र्च थो थिए, ॾोकड़ ख़र्च था थियनि। ही लंगर, ही लाउड, हे डेकोरेशनियूं, हे ॿिया इंतज़ामात मुंहिंजा अदा हिन महांगाई जे दौर में ईअं कोन था थियनि पिया, पर इन्हनि जो मक़सदु रुॻो इहो हूंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी मख़लूक इन बहाने गॾु थींदी, हक़ जा आलिम हक़ जी ॻाल्हि ॿुधाईंदा, इंसान पंहिंजो अमल ऐं अक़ीदो दुरुस्त कंदो, एतिक़ाद बि सही थींदो, अमल बि सही थींदो, ॿेड़ा ई पार थी वेंदा। जेकॾहिं असां पंहिंजे आमालनि खे न सुधारींदासूं त मुंहिंजा सोणा जीअं न पखी खे 2 पर थींदा आहिनि ऐं हुन ॿिन्ही परनि जे ज़ोर ते परवाज़ करे उॾामंदो आहे, पर मज़बूत हूंदा त हुनजो परवाज़ परे परे ताईं वेंदो। पर जे ख़ुदा न ख़ास्ता हिकिड़ो पर भॻल हूंदुसि, वढल हूंदुसि, त हिकिड़े पर ते वीचारो उॾामी कोन सघंदो, इते पियो धिका खाईंदो, या कुतनि जे हवाले थी वेंदो, या कंहिं ॿिले जे वर चढ़ी खाजी ख़तम थी वेंदो। ॿई पर मज़बूत हूंदा त उॾामंदो। तुंहिंजा बि 2 पर आहिनि, हिकिड़ो ईमान वारो त ॿियो अमल वारो। और मुंहिंजा अदा पंहिंजे ईमान वारे पर खे बि मज़बूत बना, त पंहिंजे अमल वारे पर खे बि मज़बूत बना। ईमान जे पर मां मुराद आहे त पंहिंजो अक़ीदो दुरुस्त रख अहले सुन्नत व जमात वारे तरीक़े सां, ऐं अमल वारे पर मां मुराद आहे त निमाज़ पढ़, ॾाढ़ी रख, नबी करीम जे सुन्नतुनि ते हल, ज़िना न कर, कूड़ न ॻाल्हाए, व्याज न खा, अल्लाह पाक जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे पाक सुन्नतुनि ते अमल कर त तुंहिंजा असांजा ॿेड़ा ई पार। ये 2 पर पंहिंजा मज़बूत बना। सुन्नी जो अल्हम्दुलिल्लाह अक़ीदे वारो पर मज़बूत ॾाढो आहे, चओ अल्हम्दुलिल्लाह। अमल वारे पासे में कुझु घटि। कंहिं मौलवी चयो बाबा अमल कयो, अमल कयो। हमरा चयो त रोज़ 5 रुपए जो अमल त खाईंदो आहियां। कि बाबा उहो अमल नथो चवां। इन 5 रुपए वारे अमल खाइण सां त माण्हुनि जो खानो ख़राब थी वियो आहे।
नशई थी विया, बेहया थी विया, ख़बर कान पवे, शरीयत मुहम्मदी खां पुठीरा थी विया। अल्लाह ताला तव्हां असांखे शर इन बुराई खां बचाए, अमल मां मुर्दार बुरादा, पंहिंजो किरदार सुधार, निमाज़ी बणिजी पओ, क़ुरान करीम जी तिलावत कर, हलाल खाइण जी कोशिश कर, पंहिंजे बच्चनि खे राह रास्त ते हलाइण जी बुजादा तरीक़ो इख्तियार कर, बुराईअ खां पाण खे बचाए, जिंदगी पंहिंजी शरीयत मुहम्मदी जे सांचे में रख, अल्लाह जे मज़हब जा माण्हू उन ॾे वेंदा। बस इहो इरादो करे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे मआज़ अल्लाह सुम्मा मआज़ अल्लाह शहीद करण जो इरादो कयूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी ॻाल्हि जे तरफ़ इशारो फरमायो त तव्हां त इरादो कयो आहे त मुंहिंजो नूर विसायो, पर तव्हांखे ताक़त न आहे, मुंहिंजो नूर क़यामत ताईं रोशन हूंदो। वल्लाहु मुतिम्मु नूरिही, रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो, काफ़िरो तव्हांजी मर्ज़ी आहे, इरादो आहे अल्लाह जे नूर खे विसायो, पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात जो इरादो आहे त मां पंहिंजे नूर मुबारक खे तमाम कयां, मुकम्मिल कयां, कामिल बनायां। वलौ करहल काफ़िरून, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, भली इहा ॻाल्हि काफ़रनि खे न वणे, उन्हनि खे नापसंद हुजे, उन्हनि खे न वणे, पर रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मुंहिंजो कंहिंजे वणण या न वणण सां मतिलबु कोन्हे को, मुंहिंजो इरादो जेको हूंदो आहे, अल्लाह अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून, मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं बि इरादो कंदो आहियां, कंहिं बि कम जे करण जो तरगो चवंदो आहियां, कुन थी पओ फयकून, तव्हां शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। ऐं मखदूम साहब जा पांधीअड़ो, ऐं अल्लाह जे वलीअ जी दरबार में अचण वारो, ऐं नेको सालिहो बानो, ऐं तव्हां खां पुछां थो, छा अल्लाह ताला जे इरादे जे आॾो कंहिं ॿिए जो इरादो हलंदो? कॾहिं बि न। केतिरी बि को माण्हू खणी कोशिश करे, अल्लाह ताला जे इरादे जे आॾो कंहिंजो इरादो हली कोन थो सघे पियो। अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे, इहो नूर तमामु रहे, इहो नूर रोशन रहे, इहो जहान खे जगमगाईंदो रहे, इन नूर में कमी न अचे। ऐं काफ़र चवनि था असां विसायूं, हाणे इन आयत करीमा मां इहो बि साबित थियो, क़ुरान करीम जे आयत मां, त नूर जो मुनकिर काफ़िर आहे। चओ नूर जो मुनकिर, ज़ोर सां चओ। क़ुरान करीम जे रोशनीअ में असांखे तव्हांखे इहा ख़बर पइजी वई त नूर जो मुनकिर काफ़िर आहे। तव्हां असां पंहिंजे महबूब नबी सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात लाइ इरादो, अक़ीदो, मज़हब इहो था रखूं त असांजे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नूर बनाए मोकिलियो आहे। क़ुरान शरीफ शाहिद आहे। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो शाद फरमायो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन, क़द जाअकुम मिनल्लाह, बेशक आयो आहे अल्लाह वटां तव्हां ॾे, क़द जाअकुम तव्हां ॾे आयो आहे, मिनल्लाह अल्लाह पाक वटां। या अल्लाह छा आयो आहे? अल्लाह ताला फरमाए थो नूर, नूर आयो आहे, अकेलो आयो आहे। रब फरमाए थो लन व किताब मुबीन,
अकेलो नूर अचे हा ऐं चवे हा त मां नूर आहियां, पाण वटि दलील न रखे हा त केरु दुश्मन जो मुंहुं बंदि करे हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन सोणे खे मां नूर बनाए मोकिलियो आहे, पर ख़ाली हथे कोन मोकिलियो आहे, हुनखे मां हिकिड़ो रोशन किताब बि ॾिनो आहे। उहो किताब तव्हां खोले पढ़ंदव तव्हांखे हंध हंध ते शाहिदी ॾींदो त मुहम्मद मिठो नूर आहे। वाह बि वीचारा चवंदा आहिनि त तव्हां सुन्नी था चओ त ॿ शयूं आयूं आहिनि, हिकिड़ो नूर ॿियो किताब। चओ हिकिड़ो नूर ॿियो ईअं चइबो आहे साईं फलाणा ऐं फलाणा आया। मियां नज़र मोहम्मद, डॉक्टर नजर हुसैन, फकीर जान मोहम्मद, अब्दुल रहीम आया। ये ना दा ये कोन चइबो त मियां नजर मोहम्मद, फकीर जान मोहम्मद, डॉक्टर नजर हुसैन, अब्दुल रहीम आयो। छा चइबो अदा? घणा हूंदा त छा चइबो? आया। जे हिकिड़ो हूंदो त चइबो आयो। ईअं न साईं, हाणे आयूं घणियूं शयूं, हिकिड़ो किताब ॿियो चओ था दा, हिकिड़ो आयो किताब ॿियो आयो नूर। आयो बलक चइबो आया। छा चइबो? क़ुरान में आहे आयो, आया कोन्हे। जा जा आ हुजे हा, जा आ त पोइ चइजे हा आया। जा वाहिद जो सीगो आहे, जा आ तस्नीअ जो सीगो आहे, ॿ आया। हाणे जॾहिं अल्लाह ताला क़ुरान में चयो आहे त आयो, वाह बि था चवनि त नूर बि किताब आहे, त किताब मुबीन बि किताब आहे। अल्लाह ताला हिते रुगो क़ुरान जी ॻाल्हि कई आहे त तव्हां ॾे क़ुरान नूर थी आयो आहे। उहो क़ुरान जेको मुबीन आहे, खोली बयानु कंदड़ आहे। बाक़ी तव्हां जेके ॿ शयूं बयानु था कयो से ग़लति आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, उन्ही जे लाइ मां तोखे अर्ज़ु कयां, सम्झायां, मतां दुश्मन तोखे सुभाणे गुमराह करण जी कोशिशि करे। मुंहिंजे मदीने वारे साईं ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदो हल त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो, बुजुर्गान दीन फरमाइनि था पिया त इहो दुश्मननि जो एतिराज़ ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ॿिन्ही शयुनि खे हिकिड़े सीगे में इन जे करे बयानु फरमायो आहे त मुंहिंजे मिठड़े मुहम्मद करीम ऐं क़ुरान जो कमु साॻियो आहे। जेको कमु नबी कंदो उहो कमु क़ुरान कंदो। ॿिन्हीअ जो कमु हिकिड़ो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात खे हिकिड़े सीगे सां बयानु फरमायो आहे। क़ुरान जो कमु बि हिदायत आहे, छा आहे बा, ऐं नबी साईं जो कमु बि छा आहे। पोइ नबी त हिदायत चाचे खे ई कान कई। जे नबी जो कमु बि हिदायत, क़ुरान जो कमु बि हिदायत, त पोइ नबी त चाचे खे ई हिदायत कान कई। नबी हिदायत कोन कंदो आहे। पर हे अंधा क़ुरान कोन था पढ़नि पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान चवे थो इन्नका लतहदी इला सिरातिम मुस्तक़ीम। ऐ
मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे इन जे लाइ मोकिलियो आहे। इन्नका लतहदी, बेशक तूं मुंहिंजा हबीब हिदायत कंदो आहे इला सिरातिम मुस्तक़ीम। हिदायत उनखे कंदो आहे, सिधी राह उनखे ॾेखारींदो आहे जंहिंखे हसद न हूंदो आहे, साड़ न हूंदो आहे। पर अल्लाह पाक ॿिए हंधि इरशाद फरमायो आहे इन्नका ला तहदी मन अहबब्ता, जंहिंखे तूं तू तो ॿुधाईंदो आहे, राह ॾेखारींदो आहे, पर उन्हनि खे ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। मुंहिंजा महबूब पाक अलैहिस्सलाम तू त घणी हिदायत कंदो व, पर हसद में, साड़ में, बुग़्ज़ में हो पाण ई पाण इनकारी आहिनि। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे सही सिधी राह खे बि नथा मञनि। उनखे मुंहिंजा महबूब करीम तू बि हिदायत कोन थो करी, मां बि हिदायत कोन थो कयां। असल में हिदायत उनखे थींदी आहे अदा, हे जोगी ॾिठा अथव, जोगी मुरली वॼाईंदा आहिनि त नाग लहर कंदो आहे। गोहा कॾहिं लहर कई आहे? ॻाल्हायो था दा, नाग वीचारे खे त पेर बि कोन्हे, हुनखे त 4 पेर आहिनि। मुंहिंजा अदा उहा कॾहिं बि मुरलीअ ते लहर कान कंदी। मसदा त हुन में सलाहियत ई कान्हे का, हुन में सलाहियत आहे तॾहिं हो मुरलीअ जे आवाज़ ते फण कढी लहर करे बीहंदो आहे। मुंहिंजा अदा जोगी हुनखे मारींदो आहे, ॿधंदो आहे, वठंदो आहे, पर हो मुरली जे आवाज़ ते एतिरो आशिक़ हूंदो आहे जो ॿिर मां निकिरी अचे, लोढ़े मां ॿाहिरि निकिरी अचे, आवाज़ ॿुधी ॿाहिरि हलियो ईंदो आहे, तुंहिंजे आॾो बीह रहंदो आहे, सिर जो साॻो लाहे छॾींदो आहे। गोह वीचारी कुझु कान कंदी, जा रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया त बि रिढ जी ॿोली ॿे आहे न बा। पोइ इन में न को रबाब जो कसूर, न को मुरली जो कसूर, हुन में सलाहियत कान्हे। अल्लाह ताला जे हबीब करीम जे हिदायत में बि को शक शुबो कोन्हे को। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी हिदायत जो असर आहे जो ॼाओ मके में, रहियो मदीने में, आशिक दादू में वेठा आहिनि। हा 1400 साल खां पोइ बि मुंहिंजा दोस्त मुस्तफ़ा जो इश्क ज़िंदा। हिदायत मिली थी या कान मिली थी? पारे में अबू जहल रहिजी वियो, उतबो रहिजी वियो, वलीद रहिजी वियो, शेबो रहिजी वियो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुश्मन रहिजी विया, चाचो बि रहिजी वियो। छा कजे? शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे अंधन अंधूकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार पिया संभरिया की न सवार पोइ मोहबत साण मेहार लधा लतीफ़ चवे। रूम खां सुहैब हलियो आहे और मुंहिंजा प्यारा दोस्त हबश खां बिलाल हलियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त को किथां हलियो आहे, को किथां हलियो आहे। मुंहिंजे महबूब करीम खे कंहिं ख्वाब में ॾिठो आहे, कंहिंखे ख़बर पई आहे त सुहिणो जवान मदीने में आयो आहे, कंहिंखे किथां पतो पियो आहे, कंहिंखे किथां पतो पियो आहे। एतिरे क़दुर जो यहूदी आहे, ॿकरियूं चारे रहियो आहे, धण सां झंगल में ॿाहिरि बीठो आहे, धण ॿकरी खई आहे, हुनखे चक हणी खणी वियो आहे। यहूदी धक हणी बगड़ खां ॿकरी छॾाई आहे, बगड़ वीचारो भॼी वञी दड़े ते वेठो आहे। यहूदी बकरीअ जी पटी कई आहे, अञा निहारे त बगड़ दड़े ते वेठो आहे। वरी उतां तरण जी कोशिश कयई त बगड़ ज़ुबान सां ॻाल्हाए पियो, अदा मूंखे बकरी न छॾाई हा, मूंखे न फुरी हा, धक न हणी हा, त मां पेट पालिया हा, बचनि खे बि खाराया हा, 3 ॾींहंनि खां बुखारो आहियां, मुंहिंजो पूत मूंखां खसे वियो आहे। हिनखे हैरत लॻी चवे पियो अजबन
अन यतकल्लम الذئب बगड़ थी करे कीअं थो ॻाल्हाए इंसान ॻाल्हाईंदो आहे तूं त अलाए जिन अलाए भूत आहे मूंखे शक आहे त तूं बगड़ जे सूरत में जिन जो ॻाल्हाए थो अजब थियो जो जानवर थो ॻाल्हाए बगड़ थो चवे बगड़ ॻाल्हायो त अजब कोन्हे अजब त इन्ही में आहे जो जवान मके खां हलियो आहे मदीने पहुतो आहे मस्जिद नबवीअ में खजीअ जे हेठां वेठो आहे क़यामत ताईं जूं अर्श जूं ख़बरूं वेठो थो ॿुधाए मां बगड़ ॻाल्हायो त छा थी पियो अजब त उन्ही जवान जो आहे न जो मके खां हली आयो आहे मदीने अची वसायो अथई ऐं मदीने शरीफ़ जी मस्जिद नबी जो बुनियाद रखियो मस्जिद शरीफ़ जे खजनि जे हेठां वेठड़ो आहे ऐं उते वेठो थो ॻाल्हियूं करे पर अॼु जूं न क़यामत ताईं जूं अर्शी ख़बरूं वेठो थो ॿुधाए पियो हमरा खे चक्कर अची वियो छा थो चवीं चई सच थो चवां वञी ॾिस त सही चए भला बकरियूं मुंहिंजूं केरु चारे बुखारियूं काहे आयो आहियां चए पियो त अॻे त तुंहिंजी बकरी खाइण आयो हुअसि पर हाणे तूं मुस्तफ़ा जो इश्क सीने में सांढे मदीने रुगो मुंहुं कर त तुंहिंजे बकरियुनि जो धनार मां बणिजी वेंदो रात खियारी शरीफ़ में जलसो हो उते मां दोस्तनि खे इहो ॿुधायो त दुनिया में यारी रखबी आहे कंहिं यार सां ओ यार जॾहिं तोखे प्यारो लॻंदो आहे ऐं तुंहिंजी हुन सां मोहबत थींदी आहे ॿियो जेकॾहिं को हुन सां ॻाल्हाईंदो तोखे कावड़ लॻंदी आहे मुंहिंजे यार सां छो थो ॻाल्हाए तुंहिंजो यार ॿिए सां ॻाल्हाए त कावड़ लॻंदी थी तूं मुंहिंजा अदा चवंदो आहे त बसि मुंहिंजो यार मूंसां ॻाल्हाए ॿिए सां न ॻाल्हाए अहिड़ो यार जो दुनिया में धारी जो ॿिए सां ॻाल्हाइण ई पसंदि न करे हुन सां ॿियो रुगो मोहबत करे त मोहबत न वणंदी थी हा हुन सां पर वाह वाह जो असांखे तव्हांखे अल्लाह ताला महबूब दिलबर नबी ॾिनो आहे जो नबी करीम जो तूं त आशिक़ आहे पर रूह ज़मीन ते केर बि मुंहिंजे नबीअ सां प्यार कंदो आहे त तोखे नबीअ जो आशिक़ वणंदो आहे हा या न मखदूम बिलावल साईं तुंहिंजे सिंध जो नाहे मखदूम साहब तुंहिंजे दादूअ जो नाहे मखदूम साहब जा दा तुंहिंजे टलटीअ जो नाहे मखदूम साहब न असांजे इलाइक़े जो आहे ई कोन को हिन जा अब्बा हिन जा ॾाॾा हिन कामिल वलीअ जो ख़ानदान बलोचिस्तान लस ॿेले जा हाकिम हा उतां जो मुंहिंजा प्यारा दोस्त असांजे हिन मुल्क में आयो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ हिते न को भाउ आहे न को पुटु आहे न को अज़ीज़ आहे न को कौम वारो आहे पर हज़ारे हुन जा आशिक़ इन जे करे जो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे सीने में मुंहिंजे मदीने वारे जो इश्क जो समुंड वहंदो रसूलुल्लाह जो आशिक़ हो कंहिंजो आशिक़ हो उन्ही इश्क जे करे मुंहिंजा अदा कई 100 साल गुज़री विया हल पर अॼु बि तूं महबूब उन्ही मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते हाज़िरी भरण जे लाइ मस्त लॻो पियो आहे आधी राति खां अपोयो असुर अची थियो आहे निंड्रूं फिटायूं वेठो आहे इन्ही जे करे त ही मुंहिंजे महबूब करीम जो परवानो हो आशिक़े रसूल हो हबीबनि जो ग़ुलाम हो नबी करीम सां प्यार कई असांजो अहिड़ो त महबूब आहे जो असांजो त महबूब आहे पर जेको महबूब सां मुहबत करे उहो बि असांजो महबूब आहे ही सन वारा सैयद हैदर शाह वॾो आलिम हो वॾो ज़मींदार हो जॾहिं मदीने शरीफ़ आयो आहे हबीबनि जे रोज़े ते सलाम करे आलिम हो अहल बैत हो अर्ज़ कई या रसूल अल्लाह अॼु ताईं मां कंहिंजो मुरीद कोन थियो आहियां इरादो करे मदीने आयो आहियां इरादो इहो कयो अथमि त मां दस्त बैत थींदुसि त तो महबूब नबीअ जी दस्त बैत थींदुसि तुंहिंजे हूंदे ॿिए जी बैत कोन कंदुसि मूंखे महिरबानी करे पंहिंजे तरीक़े में सिलसिले में शामिल फरमाए मां बराहे रास्त हैदर शाह रहमतुल्लाह अलैह सनाई फरमाए थो मूंखे तव्हां पाण बैत कयो पाण मुरीद बनायो
रात थी हैदर शाह रहमतुल्लाह अलैहि सनाई पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो ख्वाब में नबी करीम जो दीदार थियो पाण फरमान था ओ हैदर शाह एतरी हुज न कबी ये न चो त मूंखे तूं बराहे रास्त बैयत कर जेकॾहिं तोखे बराहे रास्त मुंहिंजी बैयत करणी त वञ सिंध मुल्क में टलटीअ जे इलाइक़े ॻोठ में वञो ते मखदूम बिलावल सां बैयत मूंखे ॾसिजो इहो जहाज रवानो थियो ॾे जुती परे खां लाथई पहिरियों गाढ़ो थी वियो होॾो मखदूम साहब जी नज़र पई उथियो अॻिते वधी अची हज़रत हैदर शाह खे भाकुर पाए कन में थो चवे ॻाल्हि ज़ाहिर न कजां हिकिड़ी तोखे ख़बर बि मदीने वारे खे ख़बर जंहिं मतिलब जे लाइ आयो वो मतलब तो तुझे हितड़े थी वियो पर गाल कैसा न कजां मायो वेस लिकायो कोरी थियो वेठो आहियां पर मुझे महबूब मूंखे अहिड़ो नवाज़ियो आहे जो साईं तोखे मुंडे मोकिलियो आहे घबराए न इहा ॻाल्हि राज़ रखजां अंदाज़ो कर मुंहिंजा प्यारा दोस्त त असांजो अहिड़ो त महबूब नबी आहे जो उन महबूब नबी सां जंहिं प्यार कयो उहो बि असांजो महबूब आहे या न आहे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह एड़ी सुभान अल्लाह कर जो पाड़े में जेके झूठन था तंजी भी निंड भेटी वजे अल्लाह या रसूल अल्लाह अख्तार याद सगीरम जिंदाबाद तमा अर्ज पे कयो तमुझे महबूब नबी करीम त हिदायत कई अब कई आ न पर हिदायत उन्हीं के थी जंहिंजो सीनो हसद खां साड़ खां बुग़्ज़ खां दुश्मनी खां पाक हो ऐं जंहिंजे दिल में हसद हो कीनो हो अबू जहल बि त चवंदो हो न वल्लाहि इन्न मुहम्मदन लसादिकुन पण पठ चवंदो हो अबू जहल दुश्मन हो पर चवंदो हो कसम खणी त मूंखे अल्लाह जो कसम आहे मुहम्मद मीर सचो आहे अबू जहल बदर में मरे थो उन्हीं मरण वारे दिहाड़े खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में बि चवे पियो त रसूलुल्लाह सचो आहे चयूं त भागा सचो आहे त भला हल त हली बैयत कयूं चवे पियो यार सचो त आहे पर न करे वेठो हाणे हाओ कंदे शर्म थो अचे ज़िद वारे गॾह ते चढ़ियो हाणे लहंदुसि कोन त मुंहिंजे महबूब नबी त हिदायत जो हक़ अदा कयो पर जंहिंजे नसीब में हुई तंहिंखे हिदायत थी ऐं जेको ॼाणी वाणी हासिद रहिजी वियो उनखे नबी करीम हिदायत कान कई त हाणे जेको कद जाकुम वाहिद जो सीगो आयो आहे ॿिनि शयुनि जे लाइ हिकिड़ो नूर जे लाइ ॿियो क़ुरान जे लाइ तस्नीअ जो सीगो न आयो आहे वाहिद जो सीगो आयो आहे इहो इन्ही जे करे आयो आहे त जहिड़ी हिदायत कुरान करे थो अहिड़ी हिदायत मोहम्मद मुस्तफ़ा करे थो तॾहिं अल्लाह ताला ॿिन्हीअ जी ॻाल्हि खे हिकिड़ो करे बयान थो फरमाए त क़ुरान जी हिदायत रसूल जी हिदायत रसूल जी हिदायत क़ुरान जी हिदायत मता सुभाणे को तोखे मयार ॾेई त मुफ्ती थो चवे त क़ुरान रसूल आहे रसूल क़ुरान आहे रसूल जो चवण क़ुरान आहे क़ुरान जो चवण रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पंहिंजे तरफ़ां ठाहे थो मां तोखे ख़ुदा जो क़ुरान ॿुधायां दुरूद पढ़ंदो हल तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां तोखे इत्मीनान थी पवे दुश्मन जो दर बंदि थी वञे सलात पढ़ अल्लाह जो क़ुरान ॿुध अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू ऐ दुनिया वारो ॿुधी छॾियो मां रब करीम जी ज़ात तव्हांखे हुकुम थो ॾियां मुंहिंजो दिलबर नबी करीम तव्हांखे जो कुझु बि ॾिए सो मुंहिंजे हबीब खां वठंदा वञो ऐं जंहिं बि ॻाल्हि खां मुंहिंजो नबी करीम तव्हांखे मनो करे रोकजी पओ छाजे करे मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह मता ॿियाई भाईंदो हुजे न जेको बि मुंहिंजे हबीब जे कढ लॻी पियो सम्झो त मां रब जो फर्मा बरदार आहे जंहिं मुंहिंजे नबी जी पैरवी कई
वो मुझो पैरवी कंदड़ा मैं युतिर रसूल जह रसूल जी ताबेदारी कई फकद अता अल्लाह बिला शको शुबा ओ रसूल जी पैरवी कंदड़ो अल्लाह जे रस्ते ते हलंदड़ा अल्लाह जो रस्तो ही रसूलुल्लाह वारो रस्तो आ रसूलुल्लाह अल्लाह जो नाइब थी दुनिया में आयो आ रब करीम जी ज़ात उनखे दुनिया ते मोकिलियो आ त वञ वञी जहान खे मुझो रस्तो ॾेखार रसूल कॾहिं बि पंहिंजो रस्तो कोन ॾेखारियो आहे जो कुझु ॾेखारियो अथई उहो अल्लाह जो रस्तो आहे रसूल जो पंहिंजो रस्तो ई ख़ुदा वारो रस्तो आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं अल्लाह ताला फरमाए क़द जाअकुम मिनल्लाह बेशक आयो तव्हां वटि अल्लाह वटां हिदायत वारो नूर ऐं हिदायत वारो किताब नबी करीम खे अल्लाह ताला ते नूर चयो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान खे बि नूर मुबीना चयो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ॾे नूर थी आया आम तरह सां मतां कंहिंखे इहो गुमान हुजे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बशरी लिबास में आया बशर माना इंसान चो बशर माना ॾाढे चो ज़ोर सां प्रोपगंडा कंदा आहिनि त सुन्नी बरेलवी नबी करीम जे इंसानियत जा मुनकिर आहिनि मां हे अल्लाह जे घर में अल्लाह वारे जे पाड़े में हेतिरनि हज़ारनि मख़लूकनि जे आॾो ऐलान थो कयां ऐं तव्हांखे ॿुधायां थो त असां मां कंहिं बि सुन्नी आलिम महबूब नबी करीम जे इंसानियत जो इनकार कोन कयो आहे असांजो त अक़ीदो आहे जेको नूर जो मुनकिर सो बि काफ़िर जेको इंसानियत जो मुनकिर सो बि काफ़िर पर मुंहिंजा सुहिणा असांजो झेड़ो रुगो इन ॻाल्हि ते आहे असांजो इख़्तिलाफ़ रुगो इन ॻाल्हि ते आहे त हू चवंदा आहिनि असां जहिड़ो इंसान आहे असां चवंदा आहियूं त मुहम्मद अरबी जी ज़ात बाबरकात कहीं जहिड़ो इंसान न आहे चओ कहीं जहिड़ो ज़ोर सां कहीं जहिड़ो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबी बि इंसान हा असांजो प्यारो पैगंबर करीम बि इंसान थी आयो ओ चंद्रा तूं त चवीं थो त असां जहिड़ो इंसान आहे पर मां दावा सां थो चवां त मुंहिंजो महबूब 1.25 लख नबियनि जहिड़ो बि इंसान न आहे क़ुरान ॿुध अल्लाह ताला इरशाद फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफा बादहुम दरजात ये जेके भी अल्लाह जा रसूल हल मां सभिनी खे फज़ीलत ॾिनी आहे कंहिंसां अल्लाह ताला कलाम कयो आहे कंहिंखे ख़ुदा कहिड़ो शरफ़ नसीब फरमायो आहे पर हिकिड़ो उहो जवान बि आहे जंहिंजो दर्जो सभिनी खां बुलंद ऐं बाला आहे असांजो नबी चओ नूर आहे चओ असांजो नबी असांजो महबूब नबी इंसान आहे पर बेमिसल इंसान आहे चओ चओ ज़ोर सां चओ असां तव्हांखे मुला इहो सम्झाईंदा आहियूं त असां जहिड़ो न चओ भिट धणी चवंदो आहे जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुज्जत हो त पुन्हूं साम्हूं कमीनीअ के ही असुल आर्य जाम जे पलय आऊं पेई हू जा पाइन पेरनि में तह जुतीअ ना जे ही पोइ विसारे वेही तन के चिन खे आऊं कीअं रहां हू जा पाइन पेरनि में सुभान अल्लाह चओ चओ हू जा पाइन तंहिं जुतीअ न जे मुंहिंजे आका तां कुर्बान वञा जॾहिं अर्श ते वियो मेराज वारी रात मुंहिंजा दोस्त अल्लामा इब्राहिम बैजूरी वॾो आलिम आहे शाफ़ी मज़हब जो आहे उहो लिखे थो पियो हबीब करीम अर्शे मुअल्ला ते जॾहिं पहुता
तो हबीब जाॾे नज़र करे तो नूर ही नूर। खुदा जो अर्श नूर जो हो सही। छाजो सही ॾाढे जो छाजो ठहियल आहे? हबीब जी ज़ात जाॾे खणी निहारे त नूर ही नूर लॻो। यकदम मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे ख़्याल आयो त हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम जॾहिं तूर ते वियो हो, रब से फरमायसि फख़्लअ नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ। प्यारा मूसा, हे जबल न भाए जंहिं जाइ ते नूर जी तजली पई पवे, नूर जा किरणा पिया पवन, लाइट पई लॻे, तुंहिंजे ख्याल में त या बाहिया इतो का चूची ॿारे वञी खणा, वञी बच ॿारियां, घर वारी खे सीउ लॻो आहे, हथ पंहिंजा गरम कयां, इहो इरादो करे हिते आयो आहे। छाजे करे ख़्याल कर, हे जहिड़ो तहिड़ो जबल कोन थी, हे अल्लाह जे नूर जे तजली जी जाइ आहे। हिते पेरनि मां जुती कढ, इहा बरकत वारो जबल जो तोखे नूर वारी जाइ जो फैज़ लॻे। अॻे ई तूं फैज़ वारो आहे, पर अञा वधीक फैज़ वारो थिए। अबा कच्ची मस्जिद हूंदी आहे त बि जुती लाहींदो आहे। वॾेरे जे बंगले में कालीन हूंदो आहे, पर जूतनि सूधो मथां वेठो हूंदो आहे। मतलब त कालीन जी इज्जत न आहे, इज्जत आहे घर में पेर उघाड़ा, रुगो पेर उघाड़ा कोन, पर पेशानी खोड़े चवंदो आहे सुभान रब्बियल आला। खुदा जे दरबार में सिर सजदे में रखी पंहिंजो पाक चेहरो झुकाईंदो आहे। ऐं मुंहिंजा अदा तोखे मां लख रुपयो ॾियां, रोड ते सजदो कोन कंदे। छाजे लाइ? त तुंहिंजी इज़त ख़ुदा कई आहे। पर जे मुंहिंजा अदा रुगो तोखे शौक़ु थी पए पाड़े मां मखदूम साहिब जे लंघे चवंदो यार ख़ुदा जे घर में नफ़ल पढ़ंदो वञा। मालूम थियो त इज़त शरफ़ जाइ खे आहे। त अल्लाह साईं हज़रत मूसा खे चयो त पंहिंजी जुती मुबारक लाइ महबूब करीम खे अर्श ते इहो ख़्याल थियो त काॾे तूर काॾे अर्श, हुते हुकुम थियो आहे। मूंखे हुकुम त कोन थो थिए, पर मां पाण ॼाणी पंहिंजे तरफ़ां त भला लाहियां। हबीबन रुगो इरादो कयो आहे। छा कयो अथनि? ॿुध बुज़ुर्ग जी ॻाल्हि। फसमया अनीनल अर्शे ला तुख़य्यिबनी या रसूल अल्लाह। नबी करीम खे अर्श मां रोवण जो आवाज़ ॿुधण में आयो, अश्क सुॾका पियो भरे। ओ मुंहिंजा महबूब सदन खां सिका पियो। जॾहिं रब करीम मूंखे बनायो हो त मूंसां वाइदो कयो हुयई, ओ मुंहिंजा अर्श मां हिकिड़े ॾिहाड़े तुंहिंजे मथां आमना जो लाल, यतीमन जो यार हज़रत मोहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे आणींदुसि। अर्श घबराए न, हबीब तुंहिंजे मथां कदम घुमाईंदो। अॼु सिकी सिकी मसौहा रात आई आहे, किरोड़नि वरहनि खां पोइ बस मस उमेद पूरी थी आहे। इन जुतीअ सूधो सुहिणा हलियो आहे त तुंहिंजे जुतीअ खे बि चुमियूं ॾियां, त तुंहिंजे कदमनि खे बि चुमियूं ॾियां। आज़े अर्श सुनी हो, फ़कीर थो चवे अर्श सुनी हो। फ़कीरनि जा ट्रुप आहे अथव। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, महबूब करीम सल्लम, इन जो मतिलब इहो थियो त सुन्नी महबूब जो अदब कंदो आहे। चओ चओ सुन्नी खे अदब आहे। ॾाढे जो सुन्नीअ खे अर्श खे बि ईअं न सही। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु मन वारो जो अर्श मुंहिंजे हबीब जे कदमनि जे पेज़ार मुबारक खे बसनि जे लाइ सिके पियो। अगर सर पे रखने को जो मिल जाए नाले पाके हजूर, सभई जो सुभान अल्लाह। ए महबूबन करीमन जी नाले शरीफ़ जो नक्श ॾिठो अथव? घणो करे आशिक, हिकिड़ा आशिक जेके सीने ते लॻायूं वठंदा आहिनि, हिकिड़ा पंहिंजे घरनि में सोनहरी कागज़नि में जड़े फ्रेम लॻाए टंगे छॾींदा आहिनि। बुज़ुर्गान दीन फरमायो आहे त महबूब करीम जे पेज़ार शरीफ़ जे नक्श मुबारक में बि बरकत आहे। साईं जी असुल जुती मुबारक पेज़ार मुबारक त बरकत वारी, पर जेका मनसूब रुगो निस्बत थियल आहे
उन जो असली फोटू भी न है पर वो निस्बत आ त हेतरा इंच हेतरो ड्रेग हेतरी वेकर हे नमूनो हो वो फोटू आशकन ठाहे छॾियो आहे। उन फोटू में भी बरकत आहे। जंहिं घर में हूंदो उन घर में बीमारी वबा जी पवंदी कान। उन घर में बाहि कान लॻंदी, उन घर में चोरी कान थींदी, उन घर में शैतानी हमलो कोन थींदो। अल्लाह ताला जी रहमत पैदा थींदी। कॾहिं ॾुकार पवे, कॾहिं मरीज़ को तुंहिंजे घर में पैदा थिए, उन नाले शरीफ़ जे नक्श खे मथे ते रखी दुआ घुर बेड़ा ई पार। और मुझा प्यारा दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइयों, आला हजरत ने फरमाया था अगर सर पे रखने को जो मिल जाए नाले पाके हजूर तो फिर कहेंगे कि हाँ ताजदार हम भी है। आहे त दिलबर जी पेज़ार पर वो मथे ते रखण जे लाइ मिली वञे त मां चवंदुसि त शहनशाही ताज मथे ते आहे। शहनशाही ताज मथे ते आहे। महबूब हिदायत करे थो, हिदायत करे थो न सही। यहूदी बघड़ खे चयो, याद आहे नज़र मोहम्मद साहब खे याद बीठो आहे, नज़र मोहम्मद जे लाइ दुआ घुरो, सभई दुआ घुरो, चओ आमीन। असांजे दोस्तनि जे लाइ दुआ घुरो, साईं मोहम्मद बख्श जे लाइ दुआ घुरो। जेके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छिके तव्हां असांखे आणनि था, असली करामत त मखदूम साहब जी आहे, पर वसीलो ज़रियो इहे था बणजनि पिया। हिते कई सवाली आया हूंदा, मां बि हिकिड़ो सुवाल खणी आयो आहियां। अॼु सभई ख़ुदा जे दरबार में हथ खणो त मौला सभिनी सुवालनि जा सुवाल पूरा फरमाए, कंहिंखे ख़ाली न छॾे। कंहिंखां था घुरूं? ॾाढे चओ, कंहिंखां था घुरूं? ज़ोर सां चओ, कंहिंखां था घुरूं? वसीलो मखदूम साहब जो आहे। मुंहिंजा मौला असां में कुझु कोन्हे, हथे ख़ाली आहियूं, गुनहगार आहियूं, बदकार आहियूं, अमल कोन्हे, नेकी कान्हे, खुलूस कोन्हे, सचाई कान्हे, पर मुंहिंजा मौला दुनिया जा सूरत दर्द खणी, मुसीबतूं खणी तुंहिंजे वलीअ जे पाड़े में आया हो। ओ मुंहिंजा मौला राजन जा दर बंदि थी वेंदा, तुंहिंजो दर सदाई खुलियल आहे। वॾेरा नवाब मोटाए छॾींदा, पर साईं तूं डुरा पोइ बि कोन ॾींदो आहे। मौला जेकॾहिं को माण्हू मेड़ खणी वेंदो आहे त उहो मेड़ कोन मोटाईंदो आहे। ओ मुंहिंजा रब करीम तुंहिंजी दरबार में असां हिन वलीअ जी मेड़ खणी आया आहियूं। मौला हे नेकनि सालनि बाननि जी मेड़ खणी आया हो। मौला हिन मेड़ खे न मोटाइजां, असांजे दिलि जा मतिलब पूरा फरमाइजां। जंहिंजे दिल में जेको सुवाल आहे आमीन करे बेड़ा ई पार। इंशाअल्लाह तबारक व तआला ही उहा दरबार आहे जंहिं दरबार तां को ख़ाली वेंदो ई कोन्हे को। साईं मोहम्मद बख्श मूंखे ॻाल्हि ॿुधाई, अॻे साल मदीने शरीफ़ हुआसीं, रमज़ान शरीफ़ जो महीनो हो, होटल में वेठा हुआसीं, ॻाल्हि निकिती मूंखे चईसीं जेको अब्दुल हमीद ख़ान जतोई बेटे वारो आहे, इन्हनि जा वॾा के बुनियादी तरह वॾा ज़मींदार कोन हुआ। इन्हनि जे कंहिं माण्हूअ जे हथां खून थी पियो, ज़मींदार जो, मेहड़ जे इलाइक़े में ज़मींदार हा, ख़ुदि वॾेरा हा, मालिक हा, उन्हनि जो खून थी पियो। थेबा क़ौम जा थेबा, उन्हनि जो खून थी पियो। ही ग़रीब मिस्कीन हर हारी लिकी भॼी विया, पर खून वॾेरे जो थी पियो आहे, थेबो मरी पियो आहे, काॾे वञूं? सभु भॼी विया। इन्हनि जी का कुराड़ी ॾाढी ही, उन क़ुरान मथे ते खयो, थेबनि वटि वई, अबा खून थी पियो आहे, हे क़ुरान खणी आई आहे, न्याणी तव्हां मेड़ थी आई आहियां। थेबे छा कयो जो पंहिंजे इलाइक़े जा जेके हुनजा भाइर सौट अज़ीज़ पुट हा, घुराए चई बाबा न्याणी आई आहे, क़ुरान मेड़ थी आयो आहे, पुट मुंहिंजो मारिजी वियो आहे, मां क़ुरान खे पुट बख़्शो। छा कयुमि? खून चयोसि तुंहिंजी मर्ज़ी, तूं रसा पगदार आहे, माफ़ की त तुंहिंजी मर्ज़ी। चई ॻाल्हि ॿुधो, रुगो खून माफ़ कोन कयो अथमि, पर उन सां गॾु क़ुरान मथे ते खणी न्याणी जिथे खां हली आहे, मुंहिंजे ॻोठ पहुती आहे, जेतिरो इलाइक़ो ज़मीन लताड़े आई आहे, उहा सभु ज़मीन बि क़ुरान खे ॾेई थो छॾियां। वो महलनि जा महल ज़मींदारी ॾेई छॾियईं।
जमींदारी में मुजादा खान साहब बणिया वेठा आहिनि क़ुरान जो हुन क़दुरु कयो क़ुरान इहा शइ आहे मेड़ कान मोटाबिया मेड़ मुड़ुसु न मोटाईंदो आहे बा चओ मुड़ुसु भाड़ीअ ॾे सवे मेड़ू वञनि पर ॻाल्हि कान्हे मुड़ुसु मेड़ न मोटाईंदो आहे असां अॼु ख़ुदा जे दरबार में मखदूम साहब जी मेड़ वठी आया अल्लाह सही कंदो तव्हां असांजा सभिनी जा बेड़ा पार चओ आमीन बघड़ चयो तूं वञ त सही मदीने वारे ॾे तुंहिंजे बकरनि जो धनार न आहियां